रुको अच्छे अज अज जो चंगी तरह हिसाब किताब कया तो मेहमान घर वेठा है ना नंढड़े जी छठी लगी पई आ लानत पैसे खीर और वञा न पहुतो अच्छे अज कयांस तो हिसाब किताब चंगी तरह बाबा अचियो खीर वारो अचियो साईं किथे आयो मुझे गाल मुझे गाल बुध टाइम ते ॾिस केॾी महिल तूं पहुतो आहीं साईं मैं का मुझे बाबे जी ते काने पाजे टाइम सां मिलंदी जॾहिं मिलंदी त मां बि खीर कढी ईंदुसि न तव्हां चओ 24 कलाक खीर खपे तोखे ख़बर आहे न अॼु महिमान लॻा पिया आहिनि नंढड़े जी छठी लॻी पई आहे केॾा माशाल्लाह महिमान वेठा आहिनि खीर त माण्हू टाइम सां पुॼाए न कर कयो नंढड़े जी छठी आहे अञा बि जल्दी पहुतो आहियां न त अञा 2 कलाक लेट थिया बाबा मैं ठुप खीर कान पई ॾिए वरी मुश्किलनि सां खीर कढी आयो आहियां तव्हांजे लाइ खीर खे मथे कर थोरो खीर मथे कर ही चाहे ये मुझे खीर तो कोन लगे सफा पानी एतरो पानी मिलाए खीर में नहीं मुंह कढियो आहे न अरे बाबा मैं जो खीरा चढ़ा ये न कर मैं जो खीरा ही शहर में 200 रुपया किलो आ मां तो के 50 रुपए में खरिया बड़ा शर्म कर वरी चलो खीर खराब आ हाने ही दोस्तों हाने ता पाण बुधाई पानी आ खीरा निजो पानी आ बड़ा एतरो पानी विचबा खीर में पानी किथे आ जोई जा तोखे पानी नजर तो अब पानी आ ता बुधायो ये अंधो जो पेवर खीरा पेवर हन 50 रुपए मेरो मिल बाबा तो हाथ कट हेड़ो खीर असांखे मिलियो न 8 किलो थई 8 किलो हो या 10 किलो हो मां पूरा 8 किलो खणी आयो आ 3 किलो 8 किलो ही मां खणी आयो आ मां ते रखी आयो मई यो खीर मुके खपे ही ना बाबा खीर हां मुके केड़ो छंदो माई छंदो अरे कसम खुदा जो ये खीर मुके हां केड़ो छंदो पानी अचे पानी हुजे कुछ बुझा तू जो आ बाबा मां कोन खणदोस खीर के आऊं खीर तू ये कोन मणदे गाल बुझ इज्जत सा खीर खण न त कसम मां हिते तो खीर उछलाई ये मां पैसा तो पी का वठ भले तो छरा पैसा रुपयो कोनी तुसे मां गाल बुझ चवई तो अञा बे इज्जत सा मुके खीर खण मुके पैसा दे रुपयो कोनी तुसे तू न उछले मुके मां तो उछराया मां नहीं दे पैसा कौन नी दोसे नहीं दे कौन नी दोसा वो ही खीर वजई जो पट्टे से मेहमान बैठा न कुछ ख्याल कर मेहमान हो जा अरे ओए मेहमान ओए अल्लाह हां थोड़ी न दे यो संजन नंढो आज जान होता है किए लगो तो जबरदस्त ताड़ियों तो का वजायो यार असा यो काकड़ो में यो ने बाकी के सी करे तो काली पटकी बदे बैठो आई